दादलगारी में बर्क सियासतदान ऐं पीपल्स पार्टी के अॻूणे MP मरहूम सरदार अहमद अली पिताफ़ी की याद में संदसि अबाणे ॻोठ कींछर पिताफ़ी में संदसि फर्ज़ंद सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी पारां मुफ़्त मेडिकल कैंप लगाई हुई। कैंप जो इफ्तिताह सूबाई वज़ीर अब्दुल बारी खान पिताफ़ी कयो। कैंप में इलाके के सभई माण्हुनि पारां चेकअप कराइण जो सिलसिलो जारी है। मरहूम सरदार अहमद अली पिताफ़ी की 3 वर्सी की मुनासिबत सां संदन पुटनि SSP अब्दुल कयूम पिताफ़ी सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी चयो त सरदार अहमद अली सिंध जी सियासत में अहम किरदार अदा कयो। उन्होंने चयो त संदसि याद में 2 ॾींहनि लाइ फ्री मेडिकल कैंप जो मक़सद संदसि रूह के ईसाल सवाब पहुचाइणु आहे। कैंप में बेपोश माण्हुनि जो इलाज मुफ़्त कयो पियो वञे। हर साल असां लॻाईंदा आहियूं मेडिकल कैंप ऐं जो मक़सदु इहो ई आहे त ख़ैर ख़ैरात बि थींदी आहे, पर मेडिकल कैंप लॻाइण सां काफ़ी माण्हू आहिनि जेके बीमार आहिनि, लाचार आहिनि, उहे शहरनि ताईं पहुची कोन था सघनि ऐं उते उहे तमामु जेके फैसिलिटीज़ आहिनि, उहे स्पेशलिस्ट आहिनि, उहे उन्हनि वटि पहुची कोन था सघनि। इन जे करे माण्हुनि जो ख़र्चो बि घणो अचे थो। के माण्हू वञी बि कोन था सघनि, बीमार आहिनि या ग़रीब मिसकिन आहिनि, उन्हनि जे लाइ हिते मेडिकल फ्री कैंप लॻाईंदा आहियूं। ऐं हिन भेरे हिन कैंप में तक़रीबन 25 खां बि मथे स्पेशलिस्ट जेके मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखनि था डॉक्टर विया रहिया आहिनि, ताकी ऐं उन सां गॾोगॾु जेके लैब्स में जेकी टेस्टूं थींदियूं आहिनि, उहे सभई टेस्टूं लैब जो आहे उहो क़ाइमु कई आहे। उहे सभई टेस्टूं बि हिते थियनि पियूं ऐं हिते माण्हुनि खे फ्री में मेडिसिन भी मिलंदी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।